इबादत भली हुआ लगंदी आहे जेका जवानी जे हालत में इबादत कई वञे। हर उमिरि जे हिस्से जी इबादत अल्लाह वटि क़बूल आहे, इख़लास वारी इबादत अल्लाह वटि मक़बूल आहे। पर उहो नौजवान जेको जवानी में अल्लाह जी इबादत कंदो आहे, इन नौजवान सां अल्लाह ख़ुदि मुहबत फरमाईंदो आहे। छो त जवानी इंसान जी, बुज़ुर्ग माण्हू चवंदा आहिनि त जवानी दीवानी आहे, जवानी मस्तानी आहे। जवानी जो जोबन अल्लाह जेके अता फरमाए, वो जवानी पंहिंजी कहिड़े हाल में तो गुज़ारे। के नौजवान जवानी पंहिंजे नशनि जे ख़्यालनि में गुज़ारींदा आहिनि, पंहिंजा घोड़ा दुनिया जी मोहबतुनि में गुज़ारींदा आहिनि। जिॾे वञनि होॾे पंहिंजी मर्ज़ी जे मुताबिक़ ज़िंदगी गुज़ारनि। अबो अम्मा वॾी उमिरि वारा थी वञनि, नौजवान हुननि जी चए में कोन रहंदो आहे, पंहिंजी मर्ज़ी जो मालिक हूंदो आहे। छो त हुनजी जे हद में अल्लाह ताला क़ुवत रखाईंदो आहे, हुनजे ख़्यालात में अल्लाह ताला हिकिड़ी तवानाई बख़्शींदो आहे। गैर तजुर्बेकार ज़िंदगी आहे, पोइ जेको चाहे उहो मर्ज़ी करे सघे थो। पर मदीने वारे साईं फरमायो त जेको माण्हू जवानी में गुनाहनि खे छॾे अल्लाह रब्बुल इज़्ज़त जे माइल थिए, अशाब ताइब हबीबुल्लाह, इन नौजवान खे अल्लाह पंहिंजो महबूब बनाए छॾींदो आहे जेको जवानी में तौबा ताइब ताइब थियण मां मुराद इहा आहे त गुनाह जी ज़िंदगी खे छॾे अल्लाह रहमान रब्बुल इज़्ज़त जे माइल थिए, मदीने वारे साईं जी मोहब्बत वारी ज़िंदगी गुज़ारे। ऐं महबूबन करीमन सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो, जेके सत ख़ुश नसीब, हिकिड़ो दफ़ो हदीस मूं तव्हांखे ॿुधाई बि आहे, जेके क़यामत जे ॾियारे अर्श मुअल्ला जे हेठां गुज़ारींदा क़यामत जे ॾियारे, उन्हनि में महबूबन करीमन फरमायो, उहो नौजवान शाबुन नशा फी इबादतिल्लाहि तआला, उहो नौजवान जंहिं पंहिंजी जवानी अल्लाह जी इबादत में गुज़ारी, पोइ जवानी हुनजी इन हाल में गुज़री जो रब जी इबादत कंदो रहियो। तव्हां जो ॾाढ़ी अछी थी वई, क़ुरान बची वई, जवानी अल्लाह जी इबादत में गुज़ारींदो रहियो। इन नौजवान खे मदीने वारे साईं फरमायो, क़यामत जे ॾियारे अल्लाह पंहिंजी छपर छांव जे हेठां सुभान अल्लाह। दोस्तो, जवानी जो क़दुरु कयो। पीढ़ी अचण खां अॻु में जवानी जा क़दुरदान थियो। नौजवान अल्लाह वटि वॾे मक़ाम, वॾी इज़्ज़त, वॾे दर्जे वारा साहिब बणजनि था, जेके पंहिंजी जवानी खे अल्लाह जी इबादत में, अल्लाह जी बंदगी में ऐं मदीने वारे साईं जी ताबेदारी इताअत में गुज़ारण जी कोशिशि कंदा आहिनि। नौजवाननि खे रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम उम्र जे उन ख़ासि मरहले ऐं लम्हे में जवानी जी अहमियत जे मुताबिक़ साईं करीमन फरमायो त इग़्तनिम ख़म्सन क़ब्ल ख़म्सिन। हदीस लिखी आहे, मुख़्तसर वो हिसो तो बयान कयां। नबी साईं फरमायो त पंजनि शयुनि खां अॻु में गनीमत ॼाणो। उन मां पहिरीं ॻाल्हि साईं जन फरमाई, शबाबक क़ब्ल हिरमिक, क़ुरान पढ़ण खां अॻु में जवानी खे अल्लाह ताला जे तरफ़ां गनीमत ॼाणो। ओ जवानी खे हली वञे, माण्हू क़ुरानो थी वञे, पोइ साईं मुंहिंजा क़दुरु करे, इहा भली ॻाल्हि न आहे। हिकिड़ो क़ुरानो हुजे सो क़ुरान पढ़े करे चेल चिॿी थी वियो, झुकी वियो, हेठि कंध करे लठ जे ज़रिए हेठि क़ुरानो माण्हू चेल चिॿी थी वई, क़ुरान पढ़े करे हद कमज़ोर थी वियो, हेठि झुकी ज़मीन ॾे नज़र कयो, पोइ हलंदो पियो अचे। हिकिड़े नौजवान मज़ाक कयसि, मज़ाहनि हुन चयसि, क़ुरान छा थो ॻोल्ही पियो ज़मीन ते? उहो त झुकी पियो हले, त हुन चर्चो हयसि, क़ुरान ज़मीन ते छा थो ॻोल्ही पियो? त क़ुरान गुस्से करण जे बजाए उन नौजवान खे ॾिसी मुर्गी चयो त मुंहिंजी जवानी किरी पई आहे, उहा जवानी थो ॻोल्हियां पियो, जवानी मुंहिंजी किरी पई आहे। ऐं जवानी ईअं हथनि मां हली वेंदी, ख़बर कोन पवंदी। हिननि क़ुराननि खां पुछा कयो, जेके क़ुरान वेठा आहिनि मस्जिद में, जंहिंजूं ॾाढियूं अछियूं थी वियूं, उन्हनि खां पुछा कयो, जवानी जी इबादत आहे, माण्हू सॼी राति मुसले ते वेही रहे, हिकु भेरो बि इबादत करे। क़ुरान माण्हू 5 मिंट वेहनि मुराक़बे जहिड़ा त पुठी सूर करे, चेल में सूर पइजी वञे, इबादत न करे सघे। इन जे करे मदीने वारे साईं फरमायो त जवानी खे अल्लाह जी गनीमत ॼाणो। जेको माण्हू जवानी में इबादत करे, कंजुल उम्माल में हदीस आहे, महबूबन करीमन फरमायो, मन अमिल फी शबाबिही सालिहन, जेको माण्हू जवानी में साले अमल करे, कतबल्लाहु लहू अज्र अल्फ यौमिन, हिकु अमल करण जे बदिले अल्लाह ताला हुनखे 1000 ॾींहंनि जे इबादत जेतिरो अजर ऐं सवाब सुभान अल्लाह। जवानी जी इबादत एॾी कमाइती आहे, एॾी कराइती आहे। ऐं मदीने वारे साईं फरमायो त मन करल क़ुरान वहुव शाबुन मोमिनुन, जेको जवान नौजवान पंहिंजी जवानी में क़ुरान जी तिलावत करे,
पंहिंजी जवानी में क़ुर सां मोहब्बत रखे, घणो क़ुर जी तिलावत करे। इन नौजवान जे लाइ अल्लाह ताला इहो फ़ाइदो रखायो आहे जो इख्तलतल क़ुरान बिलहमिही व दमिही, अल्लाह ताला उन जे रत में, उन जे गोश्त में, उन जे हड में क़ुर जी मोहब्बत समाए छॾी। सुभान अल्लाह। पुराणो माण्हू केतिरी कोशिश करे वञी वरले का हिकिड़ी आयत यादि बीहे, क़ुर में हाफ़िज़ो कमज़ोर थी वेंदो आहे। जवानी में माण्हू क़ुर घणो पढ़े, क़ुर जी घणी तिलावत करे, मुंहिंजो दिलबर नबी थो फरमाए इन नौजवान, इन जवानी में इबादत करण वारे जे लाइ अल्लाह ताला इहो फ़ाइदो रखायो आहे जो नौजवान जे हद में, चम में, उन जे गोश्त में, पोस्त में, रत में क़ुर जी मोहब्बत भरे छॾींदो आहे। जॾहिं क़ुर जी मोहब्बत अची वई त ॿी कहिड़ी नेमत खपे? माना उहो अल्लाह जो ताबेदार बणिजी वियो न, अल्लाह जो मदीने वारे साईं जो मुती बणिजी वियो। ऐं क़यामत जो ॾिहाड़ो थींदो, महशर जे मैदान में जेके 5 सुवाल थींदा, हर इंसान खां सुवाल थींदा। महबूब करीम ने फरमायो, सुनन इब्न माजा शरीफ में हदीस आहे, मदीने वारे साईं फरमायो 83 माण्हू जा कदम महशर जे मैदान मां न हटंदा जेसी उन्हनि 5 सुवालनि जा जवाब न ॾे। उन मां हिकिड़ो इहो सुवाल हूंदो, रब्बे काइनात पुछा कंदो, मूं अल्लाह तव्हांखे जवानी ॾिनी हुई, उहा जवानी तव्हां कहिड़नि कमनि में गुज़ारी? सॼो जो सॼो सुवाल जवानी जे बारे में थींदो। तव्हांखे नौजवानी ॾिनी मूं अल्लाह, तव्हांखे ताक़त ॾिनी, कुवत ॾिनी, उहा जवानी पंहिंजी कहिड़नि कमनि में गुज़ारी हुयव? मदीने वारे साईं फरमायो, पोइ ते माण्हू अरमान जा हथ मलईंदा, या लईतनी कुंतु तुराबा, उहो नौजवान ए काश जे मां मिटी बणिजी वञा। हा, अॼु हे ॾींहुं न ॾिसणो पवे हा जो अल्लाह जो मां कहिड़ो कदु ॾेखारे, अल्लाह जे साम्हूं कहिड़ो जवाबु ॾे। उहो नौजवान जेको जवानी पंहिंजे रब जी इबादत में गुज़ारे, रब जी बंदगी में गुज़ारे, गुनाहनि खे छॾे, बदकारी खे छॾे, मदीने वारे साईं फरमायो अल्लाह ताला जी इबादत में गुज़ारे, अल्लाह ताला उनखे 72 सिद्दीक़नि जेतिरो सवाब अता फरमाईंदो। हिलियतुल औलिया में हदीस आहे, जेको नौजवान जवानी में दुनिया जी लज़्ज़त के छॾे, दुनिया जी लाभ के छॾे, दुनिया जे ज़ेब व ज़ीनत के छॾे, ज़िंदगी अल्लाह जी इबादत में गुज़ारे, रब जी याद में गुज़ारे, मस्जिद सां मोहब्बत रखे, अल्लाह जे ज़िक्र सां मोहब्बत रखे, दाढ़ी रखे, साईं मुंहिंजा इस्लामी लिबास सां ढकियल हुजे, मदीने वारे साईं जो ज़िक्र करण वारो हुजे, अल्लाह जी इबादत करण वारो हुजे, मस्जिद सां प्यार करण वारो हुजे, ख़ैर जो कमु करण वारो हुजे। इहो नौजवान जॾहिं क़यामत जे ॾिहाड़े उथंदो, जवानी जे अल्लाह जी इबादत में गुज़ारी, रब्बे काइनात इन हिकिड़े नौजवान खे 72 सिद्दीक़नि जेतिरो अजर ऐं सवाब अता फरमाए। सुभान अल्लाह। अंदाज़ो लगायो तव्हां, नौजवान पंहिंजी जवानी बर्बाद न कयो, गुनाहनि सां दिलि न लायो। जवानी गुज़रंदे ख़बर कोन पइजी वेंदी, परवेज़ मां पुछा कयो न कीअं जवानी गुज़री वई? जवानी गुज़रंदे ख़बर नथी पवे, दाढ़ी में अछा वार ईंदे ख़बर नथी पवे, इंसान जी हयाती गुज़रंदे पतो नथो पवे त केॾी महिल ॾींहं जवानी जा गुज़री विया। ॻाल्हियूं कंदे साईं मुंहिंजा पेर संभालींदे संभालींदे को जवानी गुज़री वेंदी आहे। जेके लम्हा गुज़री विया ख्वाब वांगुरु गुज़री वेंदा। भलो इहो आहे जो क़ुर पचे ऐं ओॾी महिल इहो ख़्यालु अचे जवानी कहिड़नि कमनि में गुज़ारियमि। को चवे मूं हे जवानी में कारनामो सर अंजाम ॾिनो, मां हेॾो वॾो कारनामो सर अंजाम ॾिनो। तव्हां खां केरु पुछा करे क़ुर में त तव्हां ईअं चयो यार जवानी मूं मस्जिद में गुज़ारी हुई, जवानी मूं पंहिंजे अल्लाह जी इबादत में गुज़ारी हुई, जवानी मूं पंहिंजे रब जे इबादत में गुज़ारी हुई, अल्लाह वारनि जी सोबत में गुज़ारी हुई। ॾिसो उन जवानी जो असरु तव्हांजी ज़िंदगी ते छा थो रंग लॻाए। मुंहिंजा दोस्तो, 5 वक़्त निमाज़ पढ़ो, गुनाहनि खां पाण खे बचायो, ज़िना खां, बदनज़री खां, फ़हश कमनि खां, बेहयाई खां ऐं परावा नंग निहारण खां, बदकारी खां जवानी पंहिंजी खे महफ़ूज़ रखो, पंहिंजी इफ़त जा मुहाफ़िज़ बणिजो, पंहिंजी असमत जा मुहाफ़िज़ बणिजो, पंहिंजी जवानी खे दाग़ न लायो, पंहिंजी जवानी खे बेहयाई जो दाग़ न लायो, बदकिरदारी वारो दाग़ न लायो, गुनाहनि वारो दाग़ पंहिंजी जवानी ते न लायो। तव्हां पंहिंजी जवानी खे पाकीज़ा बनायो, ईअं जवानी गुज़ारियो जीअं मुंहिंजे दिलबर नबी मोहम्मद मुस्तफ़ा जवानी गुज़ारियो। महबूब सुहिणा ग़रीबनि जा गमख़्वार हुया, जो ऐलान नबूवत खां अॻु में 40 सालनि खां अॻु में त ऐलान नबूवत कोन चयो हुन, जवानी माण्हू जी 40 सालनि ते पूरी थी थिए। 40 सालनि खां पोइ माण्हू जो ज़माने अधरोट उमिरि शुरू थिए थो, जवानी 40 सालनि ताईं आहे, 40 सालनि में जवानी ख़तमु थिए थी। इन खां अॻु में महबूबनि सुहिणनि ग़रीबनि जा गमख़्वार हुया, मके में को परेशान थी वियो, महबूब हुन जी मदद करण जे लाइ ईंदा हुया। नबी सुहिणा दर्दमंद हुया, हद ॾोखी हुया, गमख़्वार हुया। 40 सालनि जी उमिरि खां अॻु में तन्हायुनि में वेही दुनिया जी रौनकुनि
दुनिया मक्के पाक में हर शइ हुई उन वक़्त में, हर शइ हुई, नचण वारियूं औरतूं हुयूं, ऐं साईं मुंहिंजा माण्हुनि जूं आज़ादियूं हुयूं, हर गुनाह मुहैया हुयो, हर शइ मक्के में मुहैया हुई। महबूब उहे नौजवान हुया जन सभिनी कमनि खे छॾे गारे हिरा में तन्हाई में वेही अल्लाह जी इबादत कंदा हुया, रब खे यादि कंदा हुया, रब जे फिक्र में रहंदा हुया। तां जो वही नाज़िल थी, इक़रा बिस्मि रब्बिकल लज़ी खलक़ नाज़िल थी, उन खां बाद में दीन जी तबलीग शुरू कयनि। पंहिंजी जवानी जो हर हर लम्हो मदीने वारे साईं अल्लाह जी इबादत ऐं ताबेदारी में गुज़ारियो। मुंहिंजा दोस्तो पंहिंजी जवानी जो क़दुरु कयो, जवानी हथनि मां हली वञे, उन खां अॻु में अल्लाह खे यादि कयो। रब राज़ी आहे, रब जो हबीब राज़ी थी, अल्लाह असांखे पंहिंजी जवानी पंहिंजी इबादत में गुज़ारण जी तौफ़ीक़ अता फ़रमाए। अल्लाह असांजी जवानी खे बेहयाई बदकारी खां बचण जी हिम्मत ऐं तौफ़ीक़ ॾे। आमीन। अल्लाहु आमीन।